जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बुढ़ार जिलो शहडोल जी आहे। भगवान श्री कृष्ण जी छठी वॾे धूमधाम ऐं हर्षोल्लास सां श्री झूलेलाल मंदिर बुढ़ार जिलो शहडोल मध्य प्रदेश में मनाई वई। भारतीय सिंधु सभा महिला इकाई जे पारां कार्यक्रम जी शुरुआत भगवान श्री कृष्ण ऐं भगवान झूलेलाल जी फोटो ते माला पाए ऐं जोत ॿारे करे कई वई। आयल संगत खां जनरल नॉलेज वधाइण लाइ प्रश्न पुछा विया। राधा जे रोल में 45 महिलाउनि भाग वरितो। हिन कार्यक्रम जी रूपरेखा उषा डोडवानीअ तयार कई। सहयोगी भेनर चंचल चंदानी, उषा चंदानी, कोमल अदीजा, भारती बजाज, कुमकुम आसवानी, वीना तलरेजा, धनपुरी खां रीता राजवानी, नीलम जसवानी सभिनि प्रोग्राम खे सफलतापूर्वक संपन्न कराइण में सहयोगी थियूं। बुढ़ार जिलो शहडोल जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि हीअ न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।